शुरू करण खां अॻु में हिकु ॻाल्हि जी वज़ाहत करे छॾियां ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके नौजवान इंटरनेट इस्तेमालु कनि था, आलिमनि जी सोबत में नथा वेहनि ऐं उन्हनि जो वेहण उथण सुम्हण बिस्तरो लॻायूं वेठा आहिनि इंटरनेट ते ऐं उते ई हो इंटरनेट खे पंहिंजो उस्ताद मुर्शिद बणायूं वेठा आहिनि। उन्हनि खे परेशानी थिए थी, कॾहिं कॾहिं असां खां पुछनि था तव्हां जेके सोबत में वेहो था आलिमनि जे, उन्हनि जी मां ॻाल्हि नथो कयां, पर उहे माण्हू जेके इंटरनेट खे पंहिंजो क़िबलो काबो सम्झूं वेठा आहिनि, उहे माण्हू पुछनि था ऐं चवनि था त साईं शीयनि जो एतिराज़ आहे ऐं शिया चवनि था त तव्हां जन किताबनि में लिखियो पियो आहे त हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मुतालिक़ कंहिं किताब में लिखियल आहे त 24 ज़ुल्हज ते शहीद थियो, कंहिं किताब में लिखियल आहे त 25 ते थियो, कंहिं किताब में लिखियल आहे त 26 ते थियो, कंहिं किताब में लिखियल आहे त 27 ते थियो, कंहिं किताब में लिखियल आहे त 28 ते थियो ऐं कुझु तमामु माण्हू चवनि था त पहिरीं मुहर्रम शरीफ़ ते हज़रत उमर साईं जी शहादत हुआ। इहो असुल में शिया चवनि था त असुल में इहो तव्हां इमामनि जो शान घटाइण जे लाइ ऐं इमामनि जे शान जो मुक़ाबिलो करण लाइ अमीर उमर जी शहादत मुहर्रम में था ॿुधायो। पोइ जेके असांजा पढ़ियल माण्हू न आहिनि, जेके आलिमनि जी सोबत में नथा वेहनि, उहे परेशान था थी वञनि। साईं असांजे किताबनि जो हवालो आहे ऐं हो असांजी ॻाल्हि कनि था, तव्हां इन जो जवाबु ॿुधायो। अदा इजाज़त हुजे त मां जवाबु तव्हांखे अर्ज़ु करे छॾियां। हाणे गुज़ारिश हीअ हुआ त इहो सभ खां पहिरियां जाहिलाना एतिराज़ आहे, अणपढ़ियनि जो कमु आहे, ना सम्झनि जी निशानी आहे जेकॾहिं को माण्हू तारीख़ जे हवालनि में बहस करे। छो त अॻु में तारीख़ लिखण जो जेको एहतमाम आहे, मिंट पेर तारीख़ पेर ॾींहं पेर लिखण जो लहो लिहाज़ हुयो, पर चंद माण्हुनि में ऐं उहे माण्हू उहे तारीख़ूं लिखी वठंदा हुआ। पोइ कॾहिं कॾहिं छा थींदो त उन तारीख़ में अॻिते पोइते लह लिहाज़ में को अंदाज़े में ग़लती थी सघंदी आहे। पर हिकु ॻाल्हि इहा सम्झणु घुरिजे त इहा अणपढ़ियाई जी निशानी आहे, जहालत जी निशानी आहे। उहा कहिड़ी शइ आहे तारीख़ जी जंहिंमें मुख़्तलिफ़ अलॻि अलॻि कौल न हुजनि। तारीख़ जूं जेके बि शयूं आहिनि उन में मुख़्तलिफ़ कौल हूंदा आहिनि। तव्हांखे सिर्फ़ु मां हिकिड़ो मिसाल अर्ज़ु कयां त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद ऐं विलादत कॾहिं थियो? सभु चओ 12 रबीउल अव्वल शरीफ़ ते। कॾहिं थियो बाबा? पक आहे न तव्हांखे? पर जेकॾहिं तव्हां किताबनि में वेंदव ऐं किताबनि जे तारीख़ जी रिवायतुनि खे तव्हां चङी तरह गौर सां ॾिसंदव त उन्हनि में किथे किथे तव्हांखे इहो बि कौल मिलंदो, किथे किथे त अल्लाह जे हबीब जी विलादत 9 रबीउल अव्वल आहे, किथे किथे तव्हांखे इहो बि कौल मिलंदो त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 8 आहे। पोइ आलिमनि सगोरनि छा फरमायो आहे, इन जो हल छा आहे? आलिमनि फरमायो आहे त भले कंहिं चयो 8, भले कंहिं चयो 9, भले कंहिं चयो 11, मिसाल भले कंहिं ईअं चयो, पर राय वठबी मुहक़िक़ आलिमनि जी, तहक़ीक़ वारनि आलिमनि जी ऐं घणनि आलिमनि जी राय खे ॾिसबो ऐं उन ॾे तवजो कबो त घणनि आलिमनि छा चयो आहे त इस्लाम जा जेके आलिम आहिनि उन्हनि इस्लाम जे आलिमनि मुहक़िक़ आलिमनि तोड़े जो कौल आहिनि त बाबा 8 या 9 या 11 मिसाल आहे, पर वठबो उहो कौल जेको मुहक़िक़ आलिमनि तहक़ीक़ सां छंड छाण करे बयानु कयो आहे। इन जे करे रूए ज़मीन चवंदी आहे त महबूब मदीने वारे जो मीलाद 12 रबीउल अव्वल शरीफ़ आहे। हाणे इहा ॻाल्हि सम्झ में अचे, तव्हांखे अचणु घुरिजे। हाणे जेकॾहिं को माण्हू चवे त साईं किताब में लिखियो पियो आहे 8, पोइ छा 12 मल्हाइणु छॾे ॾियूं? न, उनखे चइबो त इहो कौल ज़रूरु आहे, पर इन कौल जो एतबार कोन्हे, इहो कौल कमज़ोर आहे, इहो कौल तहक़ीक़ जे लाइक़ु नाहे, इहो वठण जे दलील वठण जे लाइक़ु नाहे। इन जे करे असां 12 खे वरितो। इहो मां महज़ तव्हांखे मिसाल ॾिनो। अहिड़ी तरह तोड़े जो तारीख़ जे किताबनि में इहो मौजूद बि हुजे त हज़रत अमीर उमर जी शहादत को चवे 25, को चवे 26, पर अहिड़ी तरह जीअं महबूब जे मिलाद लाइ विलादत लाइ तहक़ीक़ी रिवायत इहा हुआ
त महबूब मदीने वारे जो मीलाद 12 रबीउल अव्वल शरीफ ते थियो आ। त अहिड़ी तरह अमीर उमर जे मुतालिक तोड़े जो बि अलॻि अलॻि कौल आहिनि, पर तहक़ीक़ी ऐं दुरुस्त रिवायत इहा वा त पहिरीं मुहर्रम शरीफ ते शहादत थी आहे। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, ख़ुदि जेके शीयनि जा किताब आहिनि, मां तव्हांजी ख़िदमत में इहा ॻाल्हि दलील सां अर्ज़ु करणु घुरां थो, जेके ख़ुदि शीयनि जा किताब आहिनि उन्हनि शीयनि जे किताब में सैयदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जे विसाल जी तारीख़ हिकु कान्हे लिखियलु। सम्झिजो, हिकिड़ा चवनि था त महबूब जे जहान मां पर्दो फरमाइण खां पोइ, शिया चवनि था त महबूब जे जहान मां पर्दो फरमाइण खां पोइ 60 ॾींहंनि खां पोइ सैयदा ख़ातून जन्नत विसाल कयो। ॿिया चवनि था न 70 ॾींहंनि खां पोइ, टियां चवनि था न 90 ॾींहंनि खां पोइ। हाणे ख़ुदि इन्हनि खां पुछूं त तव्हां वटि पाण एॾी वॾी हस्ती महबूब मदीने वारे जी न्याणी, उन जे ई जहान मां पर्दो फरमाइण वारी तारीख़ तव्हां वटि मुतफ़िक़ न आहे। छा जेकॾहिं का तारीख़ मुतफ़िक़ न आहे, छा इन जो मतिलबु ईअं आहे त उन जो शान मञणो असां छॾे ॾियूं? ईअं वा छा बाबा? ईअं न आहे न। त जॾहिं उन्हनि वटि एॾी वॾी हस्ती, उमर फारूक त उहो क़बूल ई कोन था कनि, पर एॾी वॾी हस्ती ख़ातून जन्नत जी, उन जे विसाल में ख़ुदि उन्हनि वटि अलॻि अलॻि कौल, अलॻि अलॻि रिवायतूं मौजूदु आहिनि, त पोइ तव्हां हज़रत अमीर उमर उन जे जहान मां पर्दो फरमाइण ते एतिराज़ नथा करे सघो। रही ॻाल्हि इहा त अबा एतिराज़ उहो करे पुछे उहो जेको अमीर उमर खे मञे, अमीर उमर जो शान मञे। जेकॾहिं असां मञूं 5 मिंटनि जे लाइ बिलफर्ज़ त हज़रत अमीर उमर जी शहादत महरम में न आहे, भला ज़ुल्हज में आहे, छा शिया अमीर उमर खे बरहक ख़लीफ़ो मञींदा? ॻाल्हाए कोन मञींदा। 5 मिंटनि लाइ मञियोसीं ज़ुल्हज में थी आहे, अमीर उमर जे लाइ को जुलूस कढंदा? कोन कढंदा। सोणे हज़रत अमीर उमर खे महबूब जो ॿियो नंबर बरहक ख़लीफ़ो मञींदा? कोन मञींदा। लिहाज़ा अहिड़ा माण्हू जिन माण्हुनि खे सिर्फ़ु तव्हांजे ज़हननि में तशवीश विझणी आहे, सिर्फ़ु तव्हांखे परेशान करणो आहे, हज़रत अमीर उमर जे शान सां हुननि खे को ताल्लुक़ न आहे। जेके महबूब मदीने वारे जे असहाबनि खे गारियूं ॾियनि, उन्हनि जो अमीर उमर जे शहादत जी तारीख़ सां कहिड़ो कमु आहे? लिहाज़ा इहा ॻाल्हि ज़हन में रखो त सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे शहादत जो जेको ज़ख़्म आहे, हमिलो जेको थियो आहे, उहो 27 ज़ुल्हज ते थियो आहे। किन आलिमनि 24 लिखी हूंदी, किन 28 लिखी हूंदी, पर संदुन जेका शहादत मुबारक आहे उहा मुहर्रम शरीफ जी पहिरीं तारीख़ वा। संदुन विसाल थियो आहे, संदुन खे दफ़न बि उन ॾिहाड़े ते कयो वियो आहे। इहा ई तहक़ीक़ी रिवायत आहे। घणी रिवायतुनि खे ॾिसी उन्हनि मां छंड छाण करे अहले सुन्नत जे आलिमनि फरमायो आहे त पहिरीं मुहर्रम सोणे अमीर उमर जी शहादत जो ॾिहाड़ो।